नगर नौ पाप नगर हिन पाप नगर जी गाल न कर तो चरबट नगरी। असां कहिड़े दौर मां गुज़री रहिया आहियूं। इंसान जो क़त्ल ईअं आम थी वियो जीअं जानवर हुजे। अॻु में माण्हू जानवरनि खां टिजंदा हुआ, हाणे माण्हू माण्हू खां ख़ौफ़ करे थो। ज़ाहिर में त इंसान आहे पर वासी दरंदे खां घटि नाहे। अॻु वारियूं मोहबतूं, सोहबतूं, हमदर्दियूं, हर ॾोखियूं, अदल ऐं इंसाफ़, भाइपी, भाईचारो, महिमान नवाज़ी, निवड़त न्याज़ी, कहल, क्यास, एहसास हाणे मोकिलाए वियो। लिंग कांडारींदड़ वाक़िया पेश पवनि था। हिकु अहिड़ो ई लिंग कांडारींदड़ वाक़ियो 2 ॾींहं अॻु मीरपुर माथेरो भरिसां ॻोठ वागड़ी में शेख बिरादरी सां तालुक़ रखंदड़ ज़ालिम पीउ पंहिंजे मासूम पुट खे राति जे पहर में छुरियुनि जा वार करे क़त्ल करे ज़मीन में उछले छॾियो। जिते सुबुह जो ॻोठाणनि मासूम नींगर जो लाश ॾिसी हॾिजी पुलिस खे इतलाउ कयो। जिते पुलिस नींगर जो लाश तहवील में वठी माउ जी फ़रियाद ते पंहिंजे पुट खे क़त्ल करण जे इल्ज़ाम हेठि पंहिंजे मुड़ुस मथां केस दाख़िल कराए छॾियो आहे। अञा क़यामत कहिड़ी चइजे। मुंहिंजी सिंध जा हाल पुछंदे त रोई ॾींदे। उमर कोराई, मीरपुर माथेरो।